अस्सलाम वालेकुम सभिनि मुस्लमान भाइरनि खे सलाम पेश कयां थो। ही ग़रीब माज़ूर मिसकिन आहे। ही तव्हां खां ॿी की शइ जी बि मदद नथो करे। हिन मिसकिन वीचारे जी साइकिल कंहिं सदियुनि खां वठी ख़तमु थी वई आहे। वीचारो महीने खां वठी मिनतूं पियो थो मूंखे करे, पर मूं वटि पाण वटि हुजे त मां हिनखे वठी केतिरा ई सरंदी वारा माण्हू आयो फी सबिलिल्लाह हिन ग़रीब खे साइकिल वठी ॾींदो त अलाह तव्हांजी मदद कंदो। ही माज़ूर आहे, तव्हांजी अॻियूं ई वेठो आहे, सफ़ा बेवस लाचार आहे। हिन ग़रीब सां मदद कंदो त बोर मुतासिर आहे, खैरपुर जो आहे वीचारो। हिते तव्हांखां राशन जी मदद नथो करे, न कोई ॿी कंहिं शइ जी, रुॻो सिर्फ़ु साइकिल जी मदद थो घुरे। सफ़ा मौला जी साइकिल ख़तमु आहे। केतिरा ई फी सबिलिल्लाह लाइ मदद करण वारा केतिरा ई मुस्लमान आहिनि जेके इन्हनि कमनि जे लाइ सॼो ॾींहुं फिरंदा था वठनि त असांखे नेकी वारो कमु मिले त असां मदद कयूं। ख़ुदा जे सदके हिन माज़ूर जी मदद कयो। हिन मिसकिन खे रुॻो सिर्फ़ु साइकिल जी ज़रूरत आहे। मां हथ थो ॿधां, केतिरा ई अमीर जागीरदार आहियो, इहो मिल्कियत कमु कान ईंदव। ख़ुदा जो नालो ई नेकी ऐं गुरबत सां मदद करण ई कमु ईंदव। वीचारे खे मदद कयो साइकिल जी। हिन अधे जो नंबर बि तव्हांखे ॾियूं था। हिन भाउ सां राब्तो कयो, हिन भाउ खे मदद करे। साइकिल डिग्री कॉलेज PTC ग्राउंड ते वीचारो वेठो हूंदो आहे। वीचारे खे जेको साइकिल जी मदद कंदो, अलाह उन जी मदद कंदो। ख़ुदा हाफ़िज़।